अस्सलाम वालेकुम दोस्तों, फेस टू फेस अज तव्हां हाज़िर थी चुका आहियूं। जेका वॾी ख़ुशख़बरी तव्हांखे ॾियणी आहे दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट बंदी रहे दोस्तों। त हिकु वॾी ख़ुशख़बरी जेका तव्हांजे साम्हूं अॼु खणी हाज़िर थी चुको आहियां, त उहा ख़ुशख़बरी हिकु तव्हां जेको परसदार आहियो सिंधी ड्रामा ॾिसण वारनि जा, त उन्हनि खां हिकु वॾी अहमियत वारी ख़ुशख़बरी आहे दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त पांजावेरी जी डेट जेका आहे त अची वई आहे दोस्तों। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त 1 डिसंबर ते जेको आहे त पहिरियों एपिसोड लॉन्च जेको आहे त ऑन एयर थियण लाइ अची रहियो आहे, जेको पांजावेरी जो दोस्तों। ऐं सन टीवी वारनि जी त पहिरीं पक हुई असांखे त हीउ ड्रामो जेको आहे त नए साल में 2026 में ऑन एयर थींदो, पहिरीं तारीख़ ते जनवरी जी। पर हीउ 1 डिसंबर ते ऑन एयर थींदो, डिसंबर जी पहिरीं तारीख़ ते दोस्तों। ऐं तव्हां ॿाहिरनि जेके बि सिंधी ड्रामा ॾिसंदड़ आहिनि, उन्हनि जा परसदार आहिनि, त उन्हनि खां हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे त हीउ ड्रामो जेको आहे त ऑन एयर थियणु वञे पियो। ऐं लास्ट डेट आहे जेका अची चुकी आहे पांजावेरी ड्रामे जी, जेको तव्हांखे हाणे हीउ ड्रामो 1 महीनो जेको इंतज़ारु करणो पिया, उहो न करणो पवंदो दोस्तों। तव्हांखे 1 डिसंबर ते हिन जो पहिरियों एपिसोड लॉन्च मिलंदो ऐं हिकु बहितरीनु धमाकेदार ड्रामो आहे दोस्तों पांजावेरी, जेको चौधरी अली असगर पंहिंजी कामयाबियुनि कोशिशुनि सां ठाहियो आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे यकीन सां चवां थो त हीउ ड्रामो जॾहिं हलंदो ऐं हिन जा एपिसोड तव्हां ॾिसंदो त हीउ तव्हांखे बिल्कुलु जेको आहे त मक़बूलियत ॾींदो ऐं तव्हां हिन मां जेको आहे त घणो कुझु सिखंदा दोस्तों। हिकु बहितरीनु कहाणी चौधरी अली असगर जी जेको आहे त हिदायत में थी आहे दोस्तों। ऐं हिनखे लिखंदड़ आहे त उहो नूर ज़हूर आहे दोस्तों। हिकु बहितरीनु तख़लीकार आहे, जेको पंहिंजी तख़लीक़ सां जेको आहे त बहितरीनु ड्रामा पत्थर दुनिया खां वठी जेको आहे त ॾींदो पियो अचे सभिनी चैनलनि खे दोस्तों। त काफ़ी जेके ड्रामा हिन KTN ते कया, वरी सन टीवी ते हिन जा प्रोजेक्ट हलिया, बहितरीनु कमु कंदड़ आहे नूर ज़हूर साहबु। पर हिते असांजी मेन ॻाल्हि इहा आहे त हीउ ड्रामो जेको आहे त 1 डिसंबर ते ऑन एयर थियणु वञे पियो दोस्तों। त इहे सभ खां वॾी जेको आहे त सिंधी ड्रामनि जेके ॾिसंदड़ आहिनि त उन्हनि लाइ हिकु वॾी ख़ुशी आहे दोस्तों। ऐं जेको आहे त 4 खां 5 ॾींहं रहिजी चुका आहिनि जेको आहे त हिन महीने जा। बाद में जेको आहे त डिसंबर शुरू थी वेंदो ऐं 1 डिसंबर ते तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे त 1 डिसंबर ते राति जो 8 वॻे हीउ ड्रामो जेको आहे त ऑन एयर थींदो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सन टीवी ते ऐं सन टीवी यूट्यूब चैनल जेको आहे त ऑफिशियल ते दोस्तों। त हीउ ड्रामो जेको आहे त एपिसोड पहिरें खां वठी ॾिसिजो ऐं हिन ड्रामे खे जेको आहे त इग्नोर न कजो दोस्तों। पहिरें खां वठी हिन जी कहाणी ॾिसंदो त तव्हांखे धमाकेदार कहाणी लॻंदी ऐं बेस्ट कहाणी लॻंदी दोस्तों। जेको त चौधरी अली असगर जी थईम जी हिदायत में जेको ड्रामो थियो आहे त उहो जेको ड्रामो हूंदो दोस्तों। असां वठंदासीं तव्हां खां इजाज़त। तव्हांखे इहा ई ख़ुशख़बरी ॿुधाइणी हुई दोस्तों। वधीक जेका बि अपडेट आई त वरी बि तव्हां सां शेयर कंदासीं। सिंध सलामत साथ सलामत सदाईं गॾु जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मालिक जी पनाह में हुजे। ऐं असांजे चैनल ते वरी बि जे न्यू आहे जेको बि त मां सब्सक्राइब कयो ऐं आल ते क्लिक कयो दोस्तों, जीअं हर नई अपडेट तव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।